बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज 2000 जे मौक़े ते ही गेट नंबर 330 खां जॾहिं निकिरी होटल कसर अल अंसार ॾांहुं वेंदा हुआसीं। हिन गेट खां निकिरी ही दुकान साइडनि में हुया ऐं असां सिधो पंहिंजे होटल जे ॾांहुं वेंदा हुआसीं। इहे साम्हूं जेका पुल टाइप नज़र अचे पई, हीअ होटल जी ॿी बिल्डिंग आहे। हीअ बिल्डिंगूं ॾेखारियूं था त ही बिल्डिंगूं आहिनि हरम शरीफ़ जे नज़दीक। ऐं असांजो जेको रस्तो आहे त जेको पहिरियों असां ॾेखारियोसीं उन तरफ़ ते रस्तो निकिरे पियो, जेको सिधो हिकु बिल्डिंग क्रॉस कयूं पिया, वरी रोड अचे पियो, वरी ॿी बिल्डिंग क्रॉस कयूं पिया, वरी रोड अचे पियो, वरी टीं बिल्डिंग जे शुरूआत में होटल कसर अल अंसार हुयो। असां उन होटल में रहूं पिया। असांजी 8 ॾींहं रिहाइश हुते हुई। असांखे तक़रीबन 5-6 मिंट लॻंदा हुया जो असां निकिरी हरम शरीफ़ पहुचंदा हुयासीं। तमामु बहितरीनु ख़ूबसूरत ऐं भरपूर सुठो होटल हुयो।